नाज़रीन ख़बर मां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नूर अहमद भरकड़ी सां चाचे जे लाॾाणे ते तासियत जो इज़हार कयो वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी नूर अहमद भरकड़ी सां संदसि चाचे जे वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू ॾुख जी हिन घड़ी में नूर अहमद सां गॾु आहिनि। हुन दुआ कई त अल्लाह ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नूर अहमद भरकड़ी सां चाचे जे लाॾाणे ते तासियत जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी नूर अहमद भरकड़ी सां संदसि चाचे जे वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हू ॾुख जी हिन घड़ी में नूर अहमद सां गॾु आहे। हुन दुआ कई त अल्लाह ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में जगह अता फरमाए। आगा कई पिया खे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां नूर अहमद भरकड़ी सां चाचे जे लाॾाणे ते तासियत जो इज़हार कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी नूर अहमद सां संदसि चाचे जी वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो।